सेज हयाती। जिंदगी में लाह चाढ़ाईंदा आहिनि, पर असांजी त हयाती रुगो लाहन में आ। असांजी जिंदगी में अलाए कॾहिं चाढ़ाईंदा। ये मुनाफिक माण्हू कीअं था कूड़ ठाहिनि। अदी कूड़ जे मुंह में धूड़ हूंदी आ। बंगुल ऐं हाजी शरीफ चाचा ते कूड़ो भोतान हुयो, पर साॻो ई पंहिंजे उणियल ॼार में पाण फाथा। चाचा हाशिम खे कुछ भी न करे सघिया। ज़ालिम मुझे बहादुर के मारण जे लाइ मारियो हुयो, पर अदी मीरा चवंदा आहिनि न त मारण वारे खां बचाइण वारो वेझो हूंदो आहे। ससी, जेके अल्लाह रखे उनखे केरु चखे। इहो हाजी शरीफ बहादुर जी बनी हासिल करण जे लाइ वते तो बहादुर खे चोरी चक्कर हणंदो, पर अल्लाह कंदो ससी इन शरीफ खे बनीअ जो हिकु ॿारो बि न मिलंदो। सॼी जिंदगी जेल में सड़ी वेंदसि। अदी मुझे बहादुर अस्पताल जे बिस्तरे ते आहे। दुआ कर तो मुझे बहादुर की कॾहिं भी कोसो वाह न लगी। ससी, मां त बहादुर जे लाइ हर वक्त दुआ कंदी आहियां। हाणे तूं दुआ कर त अॼु खां पोइ जिंदगी जे हर तूफान में अल्लाह साईं बहादुर जी हिफ़ाज़त करे। अदी मीरा मुझी दुआउनि तो बहादुर के बचायो आहे, न त इहो बहादुर जो मामो इन्हें तक बहादुर की कॾो को मारे छड़ियो हुयो। हाँ ससी, दुआन में वॾी ताक़त हूंदी आ। सुठो थियो त सच सच थियो ऐं कूड़ कूड़ थियो, ऐं इहो बंगुल ऐं शरीफ गिरफ्तार थी विया। चाचा हाशिम खे फासाइण जे लाइ ज़ालिमनि इहो ड्रामो ठाहियो हुयो। त हुननि खे ख़बर नाहे छा जेकॾहिं बहादुर बची वियो त हुननि जो कहिड़ो असर कंदो। हुननि बहादुर खे मारण जे लाइ मारियो हुयो। इहो हाजी शरीफ अदा बहादुर जो किस्सो ई ख़त्म करण पे चाहियो। अदी मीरा मानी खारे जे हेठां पई अथई। बाबा ऐं चाचा उता तां अचनि त तूं हुननि खे गरम करे ॾिजांइ। मां सुम्हां थी। वीर एहसान साईं, जेका रब जी रज़ा थियणीअ खे केर विटारे नथो सघे। सरदार साईं, ये दुनिया मांझाने जो महाग आ। इंसान के हरू भरू हिर्स आ। एहसान साईं, जेका रब जी रज़ा भला वञण वारे खे केर थो रोके सघे। एहसान साईं, पीर करामत कीअं बि हुयो, पर हींअर हिन दुनिया में नाहे रहियो। इन्हीअ करे असां सभु माज़ी जूं ॻाल्हियूं विसारे छॾियूं आहिनि। साईं दादा मरी वियलनि सां कहिड़ो हिसाब, जज़ा ऐं सज़ा मुंहिंजे रब जे हथ में। एहसान साईं, असां त दुआगू आहियूं, अल्लाह साईं पीर करामत खे बख़्श करे। कहिड़ो इंसान आहे जेको गुनाहगार न आहे। बस अल्लाह साईं बाज करे। वीर एहसान साईं, हाणे असांखे इजाज़त ॾियो, पोइ हिते बि इलाही कम आहिनि। सरदार साईं,
जेका अव्हां जी मर्ज़ी। बहादुर खान हाणे अव्हां जी तबियत कीअं आहे? ठीक है। बहादुर खान जेतोणीक मूंखे ख़बर आहे त तोखे मारण लाइ कीअं हमिलो कयो ऐं हमलेआवर केरु हुआ, पर कानून जी तक़ाज़ा आहे त मां तव्हांजी ज़बानी तव्हां खां बयान कयां। ठीक है सुखिया, मां बयान ॾियण लाइ तयार आहियां। पर बहादुर खान जो बयान कान्हे। दरअसल थियो ईअं जो मां पंहिंजी गाॾी में वञी रहियो हुयुसि। बहादुर खान तव्हांखे अल्लाह ताला नई ज़िंदगी ॾिनी आहे, न त तव्हांखे पंहिंजा ई मारे चुका आहिनि। सुबेदार सुखिया, उहे केरु हुआ जिन मुंहिंजे मथां हमलो कयो ऐं गोलियूं हलायूं? उहे जवाबदार चालान थी चुका आहिनि ऐं उन्हनि पंहिंजो दोह बि क़बूल कयो आहे। पर इहो हमलो पैसा वठी पोइ तव्हां ते करायो आहे। इन जो मतिलब त हू किराए जा कातिल हुआ। हा बहादुर खान, उहे किराए जा कातिल हुआ ऐं उन्हनि खे पैसा ॾियण वारो अव्हां जो सॻो मामो हाजी शरीफ़ आहे। कातिल पहिरियों हाशिम जो नालो खयो, पोइ जॾहिं जांच कयमि ऐं जवाबदारनि खां वधीक पुछा ॻाछा कयमि, उन्हनि पोइ ॿुधायो अव्हां खे क़त्ल कराइण लाइ तो ही अव्हां जो मामो ऐं रईस बंगुल खान आहे। हा सुबेदार, हक़ीक़त जी मूंखे बि ख़बर पइजी वई आहे। मूंखे रुॻो हाणे ठीकु थियण ॾे, त पोइ ॾिसी रहंदुसि शरीफ़ ऐं बंगुल खे। बहादुर खान इहो तव्हांजो ज़ाती मामिलो आहे, पर मां तव्हांखे सलाह ॾींदुसि इहो मामिलो अव्हां ॻाल्हियुनि ज़रिए हल कयो। मां हलां, हलो वॾा। छा थी करे पई बेबी? मुंहिंजे मुंह में थी दस पए पई। मां इहे बुहारो ॾींदी आहियां, जे मुंहिंजो नथो वणे न चओ थी पाण ॾे। अरे तुंहिंजे ध्यान ते मुंग न डरिया, मां छो बुहारो ॾियां? मां वॾी आहियां, मां वेही खाईंदसि। वणे थी ॻाल्हि त ठीकु आहे, जे न त निकुर मुंहिंजे घर में। ई घर मुंहिंजे मुड़ुस बेगे खान जो आहे, मां छो निकिरां? निकिरंदी तूं। मां हिते निकिरण लाइ न आई, मां तोखे कढण आई आहियां। अरे ॻाल्हि हाणे छा थी? बेगो मुंहिंजो मुड़ुस आहे, मुंहिंजो मुड़ुस। तूं रोल अलाए काथां जी अचे कंध में लॻी आहे, सम्झे पाण खे अलाए छा थी। वॾी आई आहे कूंधर ज़ाल, जेका मूंखे थी घर मां कढे पई। मां त बेगे जो जोड़ आहियां, बेगो वरी कहिड़ो कदावर आहे, ईअं थो लॻे ॼण सुरतीअ मां निकितो आहे। तूं एॾी सुरीली हुजी हा त बेगो मूंसां छो परणिजे हा? जे तूं घर जो कम न कंदी न त आऊं बि कोन कंदमि। मां का तुंहिंजी नौकरियाणी न आहियां। छा थी पई? और बीहू त सही देणी त तूं छा त मां तारा कढ। उडर बेबी उडर। मार का खुदाई जी पवई बेगा बेगा छलका जग भजई। या हटा एही मांखे कंध में विधई जेका ॾेखार जे बि कान थी। खेड़ीअ जो भितर हाणे घर में रखिया बि खेड़ीअ जो भितर बि ॾेखार थी। ये ते भागी त कीअं थी वञे पई गुस्की। वो हिजे हंस रखे अचे बेगो त इथे गाना असां पीर करामत जे करे न, पर पीर एहसान जे करे वियासीं। ऐं पीर करामत जो तॾो, पीर करामत जो ताक़त न, पर पीर एहसान जो तॾो। हाशिम खान, वो भी पीर करामत
इन दुनिया में नाहे रहियो। मोलनि सां कहिड़ा छेड़ा। हा जीरो हुजे हा त पोइ सभु हिसाब किताब गणे गणे वठूं सां। तोखां अॻ में मां हुनखे दुप कया। बाबल साईं, मूंखे रुगो दुख इहो त पीर करामत कंहिं ॿिए जे हथां मरी वियो। वो दुश्मन मुंहिंजो हो, हुन मूं ते ज़ुल्म कया। मां हुनखे पंहिंजनि हिननि हथनि सां मारिया आहिनि। पोइ मुंहिंजे अंदर जी बाहि ठरे हा। हाशिम खान, मूं त तोखे मुकमिल छूट ॾेई छॾी। तोखे त मूं आज़ादी ॾिनी। मूं इहो बि चयो जेको वणई वञी कर। वो पीर करामत खे मारी, नबूअ खे मारी, या शरीफ खे मारी, या पंगुल खे मारी। तुंहिंजा के हथ त कोन ॿधा? मां छा चयो? तुंहिंजा मूं हथ ॿधा छा? या तोखे कोठी में मां वाड़े छॾियो जो तूं हुनखे न मारे सघे? हाशिम खान, तूं त आज़ाद हुए, जेल में त कोन हुए, लाकम में बंद कोन हुए। आज़ाद पखी वांगुर हिन दुनिया में ॿाहिरि हुए। पोइ तूं पीर करामत खे छो न मारियो? छो न पंहिंजा पलांद पूरा कई? हिते में ही यखी तोड़ी त मां मारिया सां, मां मारिया सां। ये ॻाल्हियूं न कर मूंसां ये ॻाल्हियूं। बाबल सिंह रुगो इन्हे जे करे रहिजीस त पीरनि जी हवेलीअ में हलां कीअं कयां, ॿाहिरि नज़र ई न आयो। अचानक हुनखे पंहिंजी फ़कीर घोटे छॾियो। हाशिम खान, तोखे अलाए केतिरा बेगुनाह बॉडी गार्ड मारणा पवना, पर लोंग फ़कीर सॼी ज़िंदगी पीर करामत जे कदमनि में गुज़ारी हुई। उनखे पोज़ीशननि जी सभु ख़बर हुई। इन्हीअ करे इन खसीस लोंग फ़कीर पीर करामत जो सिर खणी छॾियो। ऐं तूं हाशिम खान, हाशिम खान ॾिसंदे रहिजी वियो। लोंग फ़कीर सिर बि खणी छॾियसि। बाबल साईं, इहा तव्हांजी भुल आहे। हूअं बि पीर करामत खे मारण खां पोइ लोंग गिरफ़्तार थी बि वञे, पर पोयां केस विढ़ण वारे केरु? ऐं जे मारियो अथसि न, हुनजे पोयां त को न ओही आहे न वाही आहे। तूं लोंग जो फिक्र न कर। लोंग जाने, पीर एहसान जाने। तो त पीर एहसान जो चाचो क़तल थियो आहे। तूं बि हिते त मां बि हिते। ॾिस जाए हाशिम, पीर एहसान लोंग खे खून माफ़ करे। पोइ तूं छा कंदे? पोइ त बाबर साईं माण्हू ईअं ई सम्झंदा त पीर करामत खे पीर एहसान मारायो आहे। हूअं बाबर साईं जेके मिल्कियत वारा हूंदा आहिनि उहे पाण में विड़ी मरंदा। हाशिम, इहो कूड़ आहे, 100% कूड़ आहे। ऐं कूड़ जी बाड़ न हूंदी आहे। कूड़ चटरा करे न सघंदो आहे। हा बाबल साईं, हूअं बि वॾनि माण्हुनि जूं वॾियूं ॻाल्हियूं जेके असां ग़रीबनि खे सम्झ में ई न ईंदियूं। जेकॾहिं असां ग़रीबनि खे इहे ॻाल्हियूं सम्झ में अची वञनि हा न, त वॾा माण्हू कॾहिं बि वॾा माण्हू न रही सघंदा। हेलो पर ख़बर आहे केरु केरु? हाँ वाह 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 जी ॻाल्हि ॿुधाए छॾी। हा हा ठीकु आहे ठीकु आहे। मां एयरपोर्ट ते मोकिलियां थो सॼण खे ऐं रोशू खे। टिनि मां हिकिड़ो अचे ई थो। ठीकु आहे ठीकु आहे। मंगुल खान
साजिद पुट अकेलो तो अचे या शामीर बि गॾु अथसि? यार कई गॾु था अचनि, वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। वाह वाह, पोइ त वाह वाह थी वई, दिलि ठरी पई। हीर करामत सां मुंहिंजी नफ़रत करे तुंहिंजो इहो हाल थियो आहे। हीर करामत जी क़िस्मत में ईअं ई लिखियलु हो, जेको ज़ुल्म हारे न ईंदारनि सां हीर करामत कंदो हो, मुंहिंजी सज़ा जो हू हक़दार हो। हाणे मां पाण खे आज़ाद थी सम्झां ऐं आज़ादी जो साह थी खणां। छा तोखे मुंहिंजो ॾुख न आहे? एतिरी पकी थी वई जो मूंखे विसारे छॾी। मुंहिंजो तोसां त अज़ली रिश्तो जेको पीर करामत जे ॾाढ ऐं ॾहका जे करे टुटी वियो। मां त हिन रिश्ते खे ॿीहर जोड़ण जे लाइ पीर करामत खे मारियो आहे। हाँ लोंग, मां त हिक पल जे लाइ सभु कुझु विसारे वेठी हुयसि। हाँ लोंग, मां त तोखे बि विसारे वेठी हुयसि। अच मूंसां गॾु वेह। अच न लोंग, मूंसां वेह। मुंहिंजी चवण ते त हीर करामत खे मारियो आहे। लोंग मुंहिंजे करे ई कातिल थियो आहे। लोंग हींअर बि मूंखे पंहिंजो थो लॻे, पर मां हुनखे न सम्झी सघियसि। इहो ई पंहिंजाप आहे, इहो ई प्यार आहे। एहसान साईं मूंखे बख़्श कयो। न चाहींदे बि मूंखां खून थी वियो। लोंग तो ग़लति कयो आहे। पीर करामत जो खून करे पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो आहे, पंहिंजे पेर ते कुहाड़ो पाण आयो आहे। इन मामले में एहसान साईं मूंखे को पछताव न आहे। मूं सही कयो आहे। मां करामत साईं खां पंहिंजो बुलंद वरितो आहे। मां मुर्दा ज़मीर थी उनजी ग़ुलामी करे रहियो हुउसि, पर तव्हां मुंहिंजे ज़मीर खे ज़िंदा करे मूंखे इहो अहसासु ॾियारियो त मां पंहिंजे ख़ानदान जे क़ातिल जी ग़ुलामी करे रहियो आहियां। एहसान साईं अवां ई त मुंहिंजे टुटल गैरत खे जाॻायो हो। पीर करामत जे दामन ते असांजे नंगनि जी इज़त जा धागा। मां अहिड़े इंसान खे कीअं बख़्श कयां एहसान साईं, जंहिं असांजे न्याणियुनि जूं पोतियूं नाहे उन्हनि खे बेआबरू कयो। लोंग फ़क़ीर, जेकॾहिं तूं इहो मामिलो अलाह पाक ते छॾी हा त लाकब जे शिखुल पोयां न हुजे। थी सघे थो कुदरत वारो पीर करामत खां न खां वधीक भयानक इंतकाम वठे। हा एहसान साईं, इहे बि थी हा, पर मुंहिंजे अंदर जी बाहि कीअं छुटी वई। एहसान साईं, मूं को बि ग़लति क़दम नाहे कयो। मां मुतमिन आहियां, मुंहिंजो ज़मीर मुतमिन आहे। एहसान साईं, मासात रेशम जी साम में आहे, हुनजी पारत हू यतीम आहे। ठीकु आहे लोंग, पर मां वरी बि चवंदुसि त तूं सुठो न आहे कयो। पीर करामत मुंहिंजो चाचो, पर मां तोखां फलांद कोन वठंदुसि। मुंहिंजे चाचे जा लक्षण ई अहिड़ा हो। जेकॾहिं तूं हुनखे न मारी हा न त को ॿियो हुनखे मारे विझी हा। एहसान साईं, करामत साईं खे मूंखां सवाइ ॿियो केरु मारे न सघे हा, छो जो करामत साईं जी हवेली रस्तनि ऐं दरवाज़नि जी मूंखे ॼाण आहे, ॿिए कंहिंखे न। लोंग, मां हाणे हलां थो। एहसान साईं, तव्हांजे अचण जी वॾी महिरबानी। खुदा हाफ़िज़। खुदा हाफ़िज़।